सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड पोलिंग जो अमल जारी आहे। सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 4 वॻे ताईं बिना वक़्फ़े जे जारी रहंदो। कराची, हैदराबाद, दादू, जामशोरो, मटियारी, सखर, घोटकी में नंढी चूंड जो अमल जारी आहे। खैरपुर, मीरपुर ख़ास, उमरकोट, बदीन ऐं ठटे में बि पोलिंग जो अमल जारी आहे। इलेक्शन कमिश्नर सिंध जो चवणु आहे त कराची जे समूरनि ज़िलनि में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया आहिनि। कराची में 5 सीटुनि लाइ PP जमायत इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि ऐं 54 आज़ाद उम्मीदवारनि में मुक़ाबिलो आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त कराची में 72 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं आहिनि ऐं 1,14,439 वोट रजिस्टर्ड आहिनि। ज़िले ओलह में औरंगी टाउन जे UC नंबर 1 ते चेयरमैन जी सीट लाइ 15 उम्मीदवार मैदान में लथल आहिनि। सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 4 वॻे ताईं बिना वक़्फ़े जे जारी रहंदो। कराची, हैदराबाद, दादू, जामशोरो, मटियारी, सखर, घोटकी में नंढी चूंड जो अमल जारी आहे। खैरपुर, मीरपुर ख़ास, उमरकोट, बदीन ऐं ठटे में बि पोलिंग जो अमल जारी आहे। कराची जे समूरनि ज़िलनि में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया आहिनि। कराची में 5 सीटुनि लाइ PP जमायत इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि ऐं 54 आज़ाद उम्मीदवारनि में मुक़ाबिलो जारी आहे। इलेक्शन कमीशन जो तर्जुमान जो चवणु आहे त कराची में 72 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं आहिनि ऐं 1,14,439 वोट रजिस्टर्ड आहिनि। ज़िले ओलह में औरंगी टाउन जे UC नंबर 1 ते चेयरमैन जी सीट लाइ 15 उम्मीदवार मैदान में लथल आहिनि। ख़बर शामिलु करे रहिया आहियूं त सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड पोलिंग जो अमल जारी आहे। सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 4 वॻे ताईं बिना वक़्फ़े जे जारी रहंदो। कराची, हैदराबाद, दादू, जामशोरो, मटियारी, सखर, घोटकी में बि नंढी चूंड जो अमल जारी आहे। खैरपुर, मीरपुर ख़ास, उमरकोट, बदीन ऐं ठटे में पोलिंग जो अमल जारी आहे। कराची जे समूरनि ज़िलनि में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया आहिनि। कराची में 5 सीटुनि लाइ PP जमायत इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि ऐं 54 आज़ाद उम्मीदवारनि में मुक़ाबिलो जारी आहे। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो चवणु आहे त कराची में 72 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं आहिनि ऐं 1,14,439 वोट रजिस्टर्ड आहिनि। ज़िले ओलह में औरंगी टाउन जे UC नंबर 1 ते चेयरमैन जी सीट लाइ 15 उम्मीदवार मैदान में लथल आहिनि। सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड पोलिंग जो अमल जारी आहे। ख़बर शामिलु करे रहिया आहियूं त सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 4 वॻे ताईं बिना वक़्फ़े जे जारी रहंदो। कराची, हैदराबाद, दादू, जामशोरो, मटियारी, सखर, घोटकी में नंढी चूंड, खैरपुर, मीरपुर ख़ास, उमरकोट, बदीन ऐं ठटे में बि पोलिंग जो अमल जारी आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे हैदराबाद मां फैज़ कोसो। जी फैज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, हैदराबाद में चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जी हिकु सीट ऐं जनरल वार्ड जे मेंबरनि जी 4 सीटुनि ते नंढी चूंड लाइ हिन वक़्तु पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग सुबुह जो 8 बजे खां शुरू थी, जेका 5 बजे ताईं जारी रहंदी। हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी मुख़्तलिफ़ यूनियन कमेटियुनि जे ख़ाली कयल 17 मां 6 सीटुनि ते 21 उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि। जनरल वार्ड मेंबरनि जे 8 सीटुनि ते पीपुल्स पार्टी खां तालुक़ रखंदड़ उम्मीदवार अॻे बिना मुक़ाबले कामयाब थी चुका। जनरल वार्ड मेंबर जे 3 सीटुनि ते कंहिं बि उम्मीदवार फार्म न भरियो आहे, उन करे उहे सीटूं वरी ख़ाली रहिजी वियूं आहिनि। इलेक्शन कमीशन जी निगरानी हेठि TMC सचल सरमस्त लतीफ़ बाबाजी UC 94 जे चेयरमैन, TMC सचल सरमस्त लतीफ़ बाबाजी UC 108 जे वाइस चेयरमैन, TMC परेटाबाद जी UC 50 जे वार्ड नंबर 2, UC 39 जे वार्ड नंबर 1, TMC शाह लतीफ़ बाबाजी UC 106 जे वार्ड नंबर 3 ऐं UC 112 जे वार्ड नंबर 4 जे जनरल मेंबर लाइ वोटिंग जो अमल हिन वक़्तु हलंदड़ आहे। चूंडनि लाइ हूसड़ी जे इलाइक़े में 7, हाली रोड जे इलाइक़े में 5, पिंजाड़ी जे इलाइक़े में 2, सेक्शन थाणे जे इलाइक़े में 3 ऐं संगीती थाणे जे हद में 1 पोलिंग स्टेशन क़ाइमु कयल आहे। पोलिंग स्टेशन लाइ मजमूई तौर 450 पुलिस ऑफिसर ऐं एहलकार मुक़ररु कया विया आहिनि। हिन वक़्तु वोटर्स जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते पहुतल आहिनि ऐं पंहिंजे पंहिंजे उम्मीदवारनि खे वोट कास्ट करण जो आहे वोटरनि पारां उहो जारी आहे। ठीकु आहे, वरी महिरबानी फैज़ कोसो तफ़सील ॾियण लाइ।
सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड पोलिंग जो अमल जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं त पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 4 वॻे ताईं बिना वक़फ़े जे जारी रहंदो। कराची, हैदराबाद, दादू, जामशोरो, मटियारी, सखर, घोटकी में नंढी चूंड जो अमल जारी आहे। खिरपुर, मीरपुर ख़ासि, उमरकोट, बदीन ऐं ठटे में बि पोलिंग जो अमल जारी आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे सखर मां फारूक सुमरो जी। फारूक, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी अब्दुल हकीम, बिल्कुल सखर में बल्दियाती ज़मीनी जेका चूंड आहे उन ॿिनि सीटनि ते चूंडनि वारो अमल शुरू थी वियो आहे। सखर जे यूनियन काउंसिल तक़रीबन 26 ऐं यूनियन काउंसिल 8 में जेको पोलिंग वारो अमल 8 बजे खां शुरू थी वियो आहे, जंहिंमें पोलिंग वारो अमल जारी आहे। यूनियन काउंसिल 26 में वाइस चेयरमैन ऐं यूनियन काउंसिल 8 आदम शाह कॉलोनी में जनरल काउंसिल जी सीट ते पोलिंग वारो अमल जारी आहे, जंहिंमें पाकिस्तान पीपल पार्टी ऐं जमीयत उलमा इस्लाम तोड़े पाकिस्तान तहरीक इंसाफ विच में सख़्त मुक़ाबला थियण जा इम्कान आहिनि। अॻ में यूसी अयूब गेट ते बि इलेक्शन जो ऐलान कयो वियो, पर हुन में पीपल पार्टी जो उम्मीदवार सलीम मक्सी उहो बिना मुक़ाबले कामयाब थी वियो आहे। इन हवाले सां तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं। सखर जे सिटी जी जेका टाउन कॉमेडी मकी शाह जी यूनियन काउंसिल 8 आहे, आदम शाह, उते जनरल काउंसिल जी सीट ते पोलिंग वारो अमल जारी आहे, जंहिंमें 4000 खां वधीक जेके वोटर्स आहिनि उहे पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे रहिया आहिनि, जंहिंमें 2100 जेके औरत वोटर्स आहिनि उहे पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे रहियूं आहिनि। इन सां गॾु जेकॾहिं ॻाल्हि कजे सखर जी यूनियन काउंसिल 26 जी, त उते बि वाइस चेयरमैन जी चूंड लाइ वोटिंग वारो अमल जारी आहे, जॾहिं त ओवरऑल तक़रीबन 14,000 जे लॻभॻि ॿिन्ही तकनि ते वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। शाम जो 5 वॻे ताईं पोलिंग वारो जेको अमल आहे बिना वक़फ़े जे जारी रहंदो, जंहिंमें सिक्योरिटी जा इंतज़ाम जे लाइ पुलिस जी हिकिड़ी वॾी नफ़री मुक़ररु कई आहे, जंहिंमें पुलिस जा ऑफिसर, जवान तोड़े औरत पुलिस एहलकार बि शामिल आहिनि, जॾहिं त DIG सखर, कमिश्नर सखर डिवीज़न, SSP सखर तोड़े डिप्टी कमिश्नर जेको DRO आहे, असिस्टेंट कमिश्नर ऐं ॿिया लाॻापियल जेके अमलदार आहिनि उहे पिणु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इन्हनि पोलिंग स्टेशन ते पहुची दौरो करे रहिया आहिनि। ॿिन्ही तकनि ते मजमूई तौर ते 11 पोलिंग स्टेशन क़ाइमु कया विया आहिनि। जेकॾहिं सखर जी आदम शाह जी ॻाल्हि कजे त उते 2 औरत वोटर्स, 2 औरतुनि जूं पोलिंग स्टेशन ऐं 2 मर्दनि जूं पोलिंग स्टेशन क़ाइमु कयूं आहिनि। ऐं जॾहिं त UC 26 ते 7 पोलिंग स्टेशन क़ाइमु कयूं आहिनि, जंहिंमें 2 औरतुनि जूं पोलिंग स्टेशन, 2 मर्दनि जूं ऐं 1 गॾियल पोलिंग स्टेशन शामिल आहे, जिते जेको आहे सुबुह जो 8 वॻे खां शाम जो 5 वॻे ताईं बिना कंहिं वक़फ़े जे वोटिंग वारो अमल जेको आहे जारी रहंदो। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इन्हनि ॿिन्हिनि तकनि ते पाकिस्तान तहरीक इंसाफ, पाकिस्तान पीपल पार्टी ऐं जमीयत उलमा इस्लाम जे उम्मीदवारनि विच में सख़्त मुक़ाबलो थियण जो इम्कान आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी फारूक सुमरो तफ़सील ॼणंदा आहे। ख़बर शामिल करे रहिया आहियूं त सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड जो पोलिंग अमल जो जारी आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे कराची मां फ़क़ीर सलीम जी। फ़क़ीर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, कराची जे बि 3 ज़िलनि में नंढी चूंड थी रही आहे, जेके नंढी चूंड जे लाइ जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी, जमात इस्लामी ऐं ॿिनि पार्टियुनि विच में मजमूई तौर ते 54 उम्मीदवार आहिनि, जिन जे विच में मुक़ाबलो थी रहियो आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त मजमूई तौर ते जेके पोलिंग स्टेशन आहिनि, जो की नंढी चूंड जे लाइ 72 क़ाइमु कयूं आहिनि, जिते 1,14,329 वोटर पंहिंजे वोट जो इस्तेमालु कंदा। इन खां अलावा जेके 3 ज़िला शामिल कया आहिनि जिते अॼु नंढी चूंड थी रही आहे, उनमें ओलह ज़िलो आहे, ओभर ज़िलो आहे ऐं जेको कराची जो 3 ज़िला आहिनि मजमूई तौर ते जिते इहा चूंड थी रही आहे। इलेक्शन कमीशन मूजिबि त ओभर ज़िले जे सोराब टाउन जी UC नंबर 8 जे वाइस चेयरमैन जे उहिदे लाइ 10 उम्मीदवारनि में मुक़ाबलो थी रहियो आहे, जॾहिं त क्यामाड़ी ज़िले जे बल्दिया टाउन जी UC 8 जे वाइस चेयरमैन जे उहिदे लाइ 17 उम्मीदवारनि में मुक़ाबलो थी रहियो आहे। ऐं जेका इलेक्शन कमीशन जे हिदायतुनि ते सिक्योरिटी जा इंतज़ाम इलाही सख़्तु कया विया आहिनि। अॼोकी जेका नंढी पोलिंग नंढी चूंड जे हवाले सां जेके पोलिंग स्टेशन आहिनि, उनमें केतिरियूं अहिड़ियूं पोलिंग स्टेशन जिनखे हसास करार ॾिनो वियो आहे, जिते पुलिस जी वॾी नफ़री मुक़ररु थियल आहे। ऐं ॿिए तरफ़ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पोलिंग स्टेशन ते वोटिंग जो अमल शुरू न थी सघियो आहे। इन हवाले सां कराची जो जेको औरंगी टाउन वारो इलाइक़ो आहे, गुलशन ज़िया UC 1 में अञा ताईं पोलिंग जो अमल शुरू न थी सघियो आहे।
पोलिंग स्टेशन नंबर 5 आहे क़ाइद मिलत पब्लिक स्कूल में, उते जेका पोलिंग स्टेशन जो जेको अमलो आहे उनखे पोलिंग जी जेको स्टैम्प आहे उहो बि न मिली सघियो। अहिड़ी रीति केतिरनि हंधनि ते पोलिंग जो अमल शुरू न थियण जूं शिकायतूं मिलियूं आहिनि। जॾहिं त जेको वोटरनि जी मजमूई तौर ते ॻाल्हि कजे त वोटिंग जो जेको रेशियो आहे उहो तमामु घटि आहे ऐं उते जेको इलेक्शन जो अमलो केतिरनि हंधनि ते मौजूदु आहे। जेको हिन वक़्त ताईं इंतज़ारु करे रहियो आहे वोटर्स जो, माण्हुनि में जेका वोट जो हक़ इस्तेमालु करण जी जेका मजबूत तौर ते जेको रुझान आहे उहो इंतिहाई सुस्त रवि जो शिकार आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी फ़क़ीर सलीम तफ़सील ॾियण लाइ। सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड, पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 4 वॻे ताईं बिना वक़फ़े जे जारी रहंदो। सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड, पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 4 वॻे ताईं बिना वक़फ़े जे जारी रहंदो। कराची, हैदराबाद, दादू, जामशोरो, मटियारी, सखर, घोटकी में नंढी चूंड जो अमल जारी आहे। खैरपुर, मीरपुर ख़ास, उमरकोट, बदीन ऐं ठटे में बि पोलिंग जो अमल जारी आहे। इलेक्शन कमिश्नर सिंध जो चवणु आहे त कराची जे समूरनि ज़िलनि में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। कराची में 5 सीटुनि लाइ PP जमायत इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि ऐं 54 आज़ाद उम्मीदवारनि में मुक़ाबिलो जारी आहे। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो चवणु आहे त कराची में 72 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं आहिनि ऐं 1,14,439 वोट रजिस्टर्ड आहिनि। ज़िले उलह में औरंगी टाउन जे UC नंबर 1 ते चेयरमैन जी सीट लाइ 15 उम्मीदवार मैदान में लथल आहिनि। सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड, पोलिंग जो अमल जारी आहे। सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड जो पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 4 वॻे ताईं बिना वक़फ़े जे जारी रहंदो। कराची, हैदराबाद, दादू, जामशोरो, मटियारी, सखर, घोटकी में नंढी चूंड जो अमल जारी आहे। खैरपुर, मीरपुर ख़ास, उमरकोट, बदीन ऐं ठटे में बि पोलिंग जो अमल जारी आहे। इलेक्शन कमिश्नर सिंध जो चवणु आहे त कराची जे समूरनि ज़िलनि में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। कराची में 5 सीटुनि लाइ PP जमायत इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि ऐं 54 आज़ाद उम्मीदवारनि में मुक़ाबिलो जारी आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे कुनरी मां अनिल कुमार। जी अनिल, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुलु, अॼु कुनरी जी यूनियन काउंसिल गपनो जी 2 ख़ाली थियल सीटनि ते नंढी चूंड थी रही आहे। इन्हनि ते अॼु अॻे जेको अॻूणो UC चेयरमैन हो मुसद्दिक़ अराई मेंबर ज़िले काउंसिल मीर मुजतबा टलबू जे लाॾाणे खां पोइ 2 सीटूं ख़ाली थियूं, जंहिं ते अॼु इलेक्शन थी रही आहे। इन हवाले सां इलेक्शन कमीशन पारां 10 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं आहिनि। 10 पोलिंग स्टेशन खे इंतिहाई असास करार ॾिनो। इन्हनि जे अंदरि CCTV कैमराऊं जेके आहिनि उहे लॻाए वियूं आहिनि। इन्हनि ॿिन्ही जेके सीटनि ते थींदड़ इलेक्शन जे लाइ 12,822 जेके मर्द वोटर आहिनि पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। इन्हनि में 6,768 मर्द वोटर, 6,054 औरत वोटर आहिनि जेके पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे रहिया आहिनि। जॾहिं त अॼु सुबुह जो वक़्तु हुअण जे करे जेका 8 वॻे खां पोलिंग शुरू थी, जेका शाम जो 5 वॻे जेका उहा जारी रहंदी, पर सुबुह जो वक़्तु हुअण जे करे हिन वक़्तु जेके वोटर आहिनि उहे घटि अची रहिया आहिनि। वोटनि जी जेका कास्टिंग आहे उहा घटि थी रही आहे। हिन इलेक्शन में पीपल्स पार्टी तरफ़ां चेयरमैन जे लाइ रज़ा हमीद आराई खे नामज़द कयो, जॾहिं त संदसि मुख़ालिफ़ आहे PTI, GDA ऐं गॾियल इत्तेहाद जेको उम्मीदवार आहे ज़ोइब खुरम आराई, उनमें सख़्तु मुक़ाबिलो थी रहियो आहे। जॾहिं त जेकॾहिं ॻाल्हि कजे डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबर जी, त उते पीपल्स पार्टी तरफ़ां मीर अलीगोर टालपुर खे उम्मीदवार नामज़द कयो आहे। संदसि जेको मुख़ालिफ़ आहे PTI, GDA जो गॾियल उम्मीदवार आहे हरीराम कच्छी, इन्हनि में कांटे जो मुक़ाबिलो थी रहियो आहे। हिन वक़्तु जेका पोलिंग आहे उहा जारी आहे, जेका शाम जो 5 वॻे ताईं वक़्तु जेका बिना के साईअ जे उहा जारी रहंदी। तव्हांखे ॿुधाईंदो त हिन हवाले सां सिक्योरिटी जेका फ़र्ज़ आहिनि उहे इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। 1 SSP, 3 DSP, 8 SHO, 10 सब इंस्पेक्टर ते मुश्तमिल 335 खां वधीक जेके पुलिस जा जवान आहिनि
उहे सिक्योरिटी जा फ़र्ज़ सर अंजाम ॾिया आहिनि पोलिंगनि जे अंदरि ऐं ॿाहिरां जेके आहिनि पुलिस जा जवान मुक़ररु कयल आहिनि थोरे जो PTI ऐं जेके अॻवान लालचंद माली उन सां जेके इलावा पीपल्स पार्टी जा जेके अॻवान आहिनि शकील बाजवा समेत ॿिया जेके हिते मक़ामी अॻवान आहिनि उहे पोलिंगनि जो विज़िट करे रहिया आहिनि जेके SSP उमरकोट आहे जेको ड्यूटी करे रहियो उहो बि हिन ते विज़िट करे रहियो हिन वक़्तु जेका पोलिंग आहे उहा जारी आहे जेका शाम जो 5 वॻे ताईं बिना के साईअ जी जारी रहंदी जी। ठीकु आहे, वॾी महिरबानी अनिल कुमार तफ़सील ॾियण लाइ। सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड पोलिंग जो अमल जारी आहे। इन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे। बोधर फारम मां मीर मोहम्मद रहंद जी। मीर मोहम्मद, कहिड़ा तफ़सील आहिनि? बोधर फारम जे इलाइक़े UC गपना में जिते जेका आहे नंढी चूंड आहे ज़िमनी उनजो जेको आहे सो आगाज़ जेको आहे सो थी वियो आहे। पोलिंग जो आगाज़ जेको आहे उहो सुबुह 8 बजे खां थी वियो। UC गपना में जेको आहे जेका सीट ख़ाली थी हुई ज़िले काउंसलर मरूम मीर गुलाम मुश्तबा खान टालपुर ऐं UC जे चेयरमैन चौधरी मुसद्दक़ आराई ये इंतकाल करे आया हुआ। इन खां पोइ इहे जेके 2 सीटूं ख़ाली थी वियूं ऐं इलेक्शन कमीशन तरफ़ां हाणे इन जेका UC जे ख़ाली पियल सीटनि ते जेका आहे चूंड कराई वई आहे। नंढी चूंड जेका आहे सा हिन वक़्तु जारी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां मीर अली गौर खान टालपुर ऐं जॾहिं त चेयरमैनशिप जे लाइ रज़ा हमीद आराई उम्मीदवार तौर साम्हूं आया आहिनि, जॾहिं त GDA जे उम्मीदवार हरिराम कच्छी ऐं चौधरी ज़ोएब आराई आहिनि जिन्हनि खे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं ॿियनि जेके जमायतूं आहिनि उन्हनि जी बि जेका आहे सा हिमायत उन्हनि खे हासिलु आहे। हिन वक़्तु जेका पोलिंग स्टेशन जी जेका तादाद आहे UC गपना में उहा 10 पोलिंग स्टेशनूं आहिनि ऐं 10 पुलिस जेके पोलिंग स्टेशननि खे आहे उहो इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे जिते 300 खां मथे जेके आहिनि से पुलिस एहलकार मुक़ररु कया विया आहिनि जेके मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते पंहिंजी जेका आहे सा ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। वोटनि जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त UC गपना में टोटल जेको वोटरनि जो तादाद आहे उहो 12,875 आहे। हिन वक़्तु जेको आहे पोलिंग स्टेशन 8 बिगू फारम ते बीठल आहियां जिते वोटरनि जो तादाद 2175 आहे। हिते वोटर जी तादाद वॾी तादाद में पहुतल आहिनि ऐं कंहिं पोलिंग स्टेशन ते वोटर जी तादाद घटि आहे, कंहिं ते वधीक बि आहे, पर वोटरनि जी जेका पोलिंग जो अमल आहे उहा बिना वक़्फ़े सां हिन वक़्तु जारी आहे। ॿिन्ही उम्मीदवारनि में वॾे मुक़ाबले जी जेका आहे उहा तवक़ो कई पई वञे। ऐं माज़ी में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त UC गपना मीर वली मोहम्मद ते जेका आहे उहा हमेशह पाकिस्तान ऐं पीपल्स पार्टी जेको आहे ही मार्को मारींदी रही आहे जी। ठीकु आहे, वॾी महिरबानी मीर मोहम्मद रहंद तफ़सील ॾियण लाइ। सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 4 वॻे ताईं बिना वक़्फ़े जे जारी रहंदो। कराची, हैदराबाद, दादू, जामशोरो, मटियारी, सखर, घोटकी में नंढी चूंड, खैरपुर, मीरपुर ख़ास, उमरकोट, बदीन ऐं ठटे में बि पोलिंग जो अमल जारी आहे। इलेक्शन कमिश्नर सिंध जो चवणु आहे त कराची जे समूरनि ज़िलनि में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 4 वॻे ताईं बिना वक़्फ़े जे जारी रहंदो। कराची, हैदराबाद, दादू, जामशोरो, मटियारी, सखर, घोटकी में भी नंढी चूंड जो अमल जारी आहे। खैरपुर, मीरपुर ख़ास, उमरकोट, बदीन ऐं ठटे में भी पोलिंग जो अमल जारी आहे। कराची जे समूरनि ज़िलनि में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। कराची में 5 सीटुनि लाइ PP जमायत इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि ऐं 54 आज़ाद उम्मीदवारनि में मुक़ाबिलो जारी आहे। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो चवणु आहे त कराची में 72 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं आहिनि ऐं 1,14,439 वोट रजिस्टर्ड आहिनि। ज़िले उल में औरंगी टाउन जे UC नंबर 1 ते चेयरमैन जी सीट लाइ 15 उम्मीदवार मैदान में लथियल आहिनि। सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 4 वॻे ताईं बिना वक़्फ़े जे जारी रहंदो।
कराची, हैदराबाद, दादू, जामशोरो, मटवियारी, सखर, घोटकी में नंढी चूंड, खैरपुर, मीरपुर ख़ास, उमरकोट, बदीन ऐं ठटे में भी पोलिंग जो अमल जारी आहे। इलेक्शन कमिश्नर सिंध जो चवणु आहे त कराची जे समूरनि ज़िलनि में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया आहिनि। कराची में 5 सीटुनि लाइ PP, जमायत इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि ऐं 54 आज़ाद उम्मीदवारनि में मुक़ाबिलो जारी आहे। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो चवणु आहे त कराची में 72 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं आहिनि ऐं 1,14,439 वोट रजिस्टर्ड आहिनि। ज़िले ओलह में औरंगी टाउन जे UC नंबर 1 ते चेयरमैन जी सीट लाइ 15 उम्मीदवार मैदान में लथल आहिनि। सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 4 वॻे ताईं बिना वक़फ़े जे जारी रहंदो। कराची, हैदराबाद, दादू, जामशोरो, मटियारी, सखर, घोटकी में भी नंढी चूंड जो अमल जारी आहे। कराची जे समूरनि ज़िलनि में सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया आहिनि। कराची में 5 सीटुनि लाइ PP, जमायत इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि 54 आज़ाद उम्मीदवारनि में मुक़ाबिलो जारी आहे। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो चवणु आहे त कराची में 72 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं आहिनि ऐं 1,14,439 वोट रजिस्टर्ड आहिनि। सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 4 वॻे ताईं बिना वक़फ़े जे जारी रहंदो। सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड पोलिंग जो अमल जारी आहे। इन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे काज़ी ख़ादिम जी। काज़ी कहिड़ा तफ़सील आहिनि? घोटकी ज़िले जे तालके मीरपुर माथेलो में चेयरमैनशिप की खाली थियल सीट ते अॼु ज़िमनी चूंड थी रही है। मां ॿुधायां त इन इलेक्शन में 3 उम्मीदवार जिनमें पीपल्स पार्टी जो ख़ालिद उर्फ जानी लुंड ऐं JUI जो उम्मीदवार है मोहम्मद अमीन गडानी ऐं TLP जो उम्मीदवार जुल्फ़कार शहर जिन में सख़्तु मुक़ाबिलो है। मां ॿुधायां त घोटकी UC वाही घोटो में 9 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वियूं आहिनि जिनखे मुकमल इंतहाई हसास करार ॾिनो वियो आहे। टोटल जेके आहिनि सो 9 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वियूं आहिनि जिनमें 3 औरतुनि लाइ ऐं 3 मर्दनि लाइ ऐं 3 जेको आहे सो गॾियल पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कयूं वियूं आहिनि। हिन UC वाही घोटो में कुल वोटर जो तादादु है 12,502 जिनमें मर्द वोटर जो तादादु है 6594 ऐं औरत वोटर जो तादादु है 5908 जेके पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे रहिया आहिनि। ही जेका सीट खाली थी चेयरमैन मुश्ताक अहमद लुंड पारां सरकारी नौकरी मिलण ते ही सीट खाली थी वई इस्तीफ़ा ॾियण सबबि जंहिं ते अॼु ही इलेक्शन थी रही आहे। ॻाल्हि कजे सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया आहिनि। हिन वक़्तु आऊं मौजूदु आहियां लुंड बाज़ार हाई स्कूल पोलिंग स्टेशन ते जिते पोलिंग जो अमल जारी आहे। अॼु सुबुह 8 वॻे खां पोलिंग जो अमल शुरू थियो जेको शाम 5 वॻे ताईं बिना कंहिं वक़फ़े जे जारी रहंदो। वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे रहिया आहिनि। 391 खां वधीक जेके आहिनि सो पुलिस एहलकारनि खे मुक़ररु कयो वियो आहे जॾहिं त 30 खां 40 जेके एहलकार आहिनि उन्हनि खे हर हिकु पोलिंग स्टेशन ते मुक़ररु कयो वियो आहे जेके पंहिंजी ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। जेके वोटर्स अचनि पिया वोट ॾियण उन्हनि खे मुकमल तौर तलाशी वठण बाद पोलिंग स्टेशन अंदरि छॾियो पियो वञे ऐं पोलिंग स्टेशन सां अंदरि CCTV पिणु नसब कयूं वियूं आहिनि। सिक्योरिटी जो इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे सो समूरनि पोलिंग स्टेशन ते वोटिंग जो अमल जारी आहे जेको शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। जी ठीकु आहे, वरी महिरबानी काज़ी ख़ादिम तफ़सील ॾियण लाइ। सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड पोलिंग जो अमल जारी आहे। पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 4 वॻे ताईं बिना वक़फ़े जे जारी रहंदो। कराची, हैदराबाद, दादू, जामशोरो, मटियारी, सखर, घोटकी में नंढी चूंड जो अमल जारी आहे। सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड पोलिंग जो अमल जारी आहे।
पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 4 वॻे ताईं बिना वक़फ़े जे जारी रहंदो। कराची, हैदराबाद, दादू, जामशोरो, मटियारी, सखर, घोटकी में नंढी चूंड जो अमल जारी आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे कराची मां अल्ताफ़ चन्नू। जी अल्ताफ़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, कराचीअ में नंढी चूंड जो अमल जेको आहे उहो सुबुह 9 वॻे खां शुरू थी चुको आहे। सिंध हुकूमत ऐं मुखालिफ़ जेका दुराए उन में हिकु भेरो ॿीहर जेको आहे उहे आम्हूं साम्हूं थी विया आहिनि। कराचीअ में 5 मकानी जेके चूंडनि जी सीटुनि जे लाइ पाकिस्तान पीपुल्स पार्टी, जमायत इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि जे जेके 54 आज़ाद उम्मीदवारनि जे विच में मुक़ाबिलो जेको आहे उहो हली रहियो आहे। तव्हां ॿुधायां त इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त नंढी चूंडनि लाइ तयारियूं जेकी आहिनि उहे मुकमल कयूं वयूं आहिनि। इंतज़ाम जेके आहिनि उहे समूरा मुकमल आहिनि। कुल जेके आहिनि उहे 72 पोलिंग स्टेशन क़ाइमु कया विया आहिनि ऐं 1,14,439 जेके वोटर आहिनि उहे पंहिंजो हक़ इस्तेमालु कंदा। जॾहिं त ज़िले ओलह ऐं औरंगी टाउन जे UC 1 ते चेयरमैन जी सीट लाइ 15 उम्मीदवार मैदान में लथल आहिनि। जेको असल में हिते मुक़ाबिलो आहे उहो पीपुल्स पार्टी जी शनीला आमिर ऐं उन सां गॾु जेको आहे सो जमायत इस्लामी जो जेको उम्मीदवार आहे ऐं PTI जो उम्मीदवार जेको आहे उन्हनि जो जेको आहे सो सख़्तु मुक़ाबिलो हिन वक़्तु आहे। जेको आहे उन्हनि चूंडनि जो जेको आहे तव्हां ॿुधाइण इम्कान आहे। जॾहिं त औरंगी टाउन UC जेका आहे 7 जे वार्ड 4 लाइ 5 उम्मीदवार मैदान में लथल आहिनि। उन्हनि में पीपुल्स पार्टी तरफ़ां जेको आहे उहो शेख अज़हर ऐं जमायत इस्लामी जे तरफ़ां मोहम्मद बिलाल नसीर जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जे विच में मुक़ाबिलो आहे। जॾहिं त मंगोपीर टाउन जी UC 10 जी जेके वाइस चेयरमैन जो उहिदे जे लाइ 10 उम्मीदवार मैदान में आहिनि। असल में हिते जेको मुक़ाबिलो आहे उहो पीपुल्स पार्टी जे स्टीफन मसीह ऐं जमायत इस्लामी जे मोहम्मद फारूक ऐं PTI जे हिमायत याफ़्ता आज़ाद उम्मीदवार जे विच में थियण जो इम्कान आहे। ऐं ज़िले शर्कीअ जे सोराब टाउन जे UC 8 में वाइस चेयरमैन जे उहिदे लाइ 10 उम्मीदवार मैदान में लथल आहिनि। उते जेको आहे सो पीपुल्स पार्टी जो शहरोज़ अहमद ऐं जमायत इस्लामी जो आसिफ अली ख़ान ऐं PTI जे हिमायत याफ़्ता आज़ाद उम्मीदवार विच में जेको आहे उहो मुक़ाबिलो हिन वक़्तु उहो वोटिंग ज़रिए जारी आहे। जॾहिं त ज़िले क्यामाड़ी जी बल्दिया टाउन जे UC 8 जे वाइस चेयरमैन जे उहिदे लाइ 17 उम्मीदवार मैदान में लथल आहिनि। जॾहिं त असुलु मुक़ाबिलो पीपुल्स पार्टी जे मोहम्मद फैसल, जमायत इस्लामी जे यासिर हयात ऐं PTI जे हिमायत याफ़्ता आज़ाद उम्मीदवार विच में थियण जा इम्कान आहिनि। पोलिंग स्टेशन जो जेको वक़्तु आहे उहो सुबुह 8 वॻे खां बग़ैर कंहिं वक़्ते जे इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। जंहिंमें इलेक्शन कमीशन जो चवणु आहे कुल 72 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि ऐं 200 खां वधीक पोलिंग बुथ जेके आहिनि उहे क़ाइमु कया विया आहिनि। 1,14,439 वोटर जेके आहिनि उहे पंहिंजो हक़ इस्तेमालु कंदा। ऐं सिक्योरिटी जे इंतज़ामनि जी ॻाल्हि कजे त सिक्योरिटी जे हवाले सां इंतज़ाम बि सख़्तु कया विया आहिनि। 1000 जे लॻभॻि जेके आहिनि उहे एहलकार मुक़ररु कया विया आहिनि। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त पोलिंग बुथ जेके आहिनि उन्हनि जे ॿाहिरां ऐं अंदरि हथियार खणी अचणु ऐं हुन सां गॾु मोबाइल फ़ोन जो इस्तेमाल ते मुकमल तौरु पाबंदी जेका आहे उहा लागू कई वई आहे। ऐं इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त हीउ जेको अमल आहे इहो 5 वॻे ताईं शाम जो बग़ैर कंहिं वक़्ते ताईं जो इहो जारी रहंदो ऐं हीअ जेके नंढी चूंड जो जेको अमल आहे उहो हिन वक़्तु जारी आहे। जी अच्छा अल्ताफ़ जना, इहो ॿुधाइजो त नंढी चूंडुनि खे मद्देनज़र में रखंदे इलेक्शन कमीशन तरफ़ां कहिड़ा ख़ासि इंतज़ाम कया विया आहिनि या जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उहा ठीकु आहे या को अणवणंदड़ वाक़ियो पेश आयो आहे? जी बिल्कुलु, हीअ जेका नंढी चूंड आहे हुन में औरंगी टाउन गुलशन ज़िया UC 1 में पोलिंग जो जेको आहे सो अमल उहो माहौल जेको आहे सो उहो बहितर आहे। ऐं तव्हांखे ॿुधाइण लाइ त इलेक्शन कमिश्नर जेको आहे सो हुन पिणु दौरो कयो आहे ऐं हुन हवाले सां जेके आहिनि उहे शिकायतूं मिलियूं हुयूं त बनारस वारे इलाइक़े में तहरीक इंसाफ़ जेको आहे सो एहतजाज दौरान हंगामो कयो ऐं उन हवाले सां तव्हांखे ॿुधायां त इलेक्शन कमीशन जेका आहे हुननि जो चवणु आहे त जेके इंतज़ाम आहिनि उहे मुकमल कया विया आहिनि सिक्योरिटी जे हवाले सां ऐं ॿियो जेको अमलो आहे उहो पिणु हिन वक़्तु जेको आहे सो उहो मौजूदु आहे ऐं हिन वक़्तु जेको माहौल आहे उहो
इन वक़्तु बहितर नमूने सां पोलिंग जो अमल कराचीअ जे जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में जारी आहे। जी ठीक है, बड़ी मेहरबानी अल्ताफ़ चना तफ़सील ॾियण लाइ। सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड पोलिंग जो अमल जारी आहे। इन हवाले सां असां लाइन ते मौजूदु आहे भिटशा मां रजब बोज़दार। जी रजब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त भिटशा में ज़मीनी इलेक्शन जे सिलसिले में टाउन कमेटी जे वार्ड नंबर 3 ते पोलिंग जो अमल जारी आहे। पीपल्स पार्टी उम्मीदवार साम्हूं सभिनी आज़ाद उम्मीदवारनि तरफ़ां दस्तबरदार थियण बावजूदि बेशेड्यूल मूजिबि वोटिंग जो जेको सिलसिलो आहे उहो हलंदड़ आहे। इलेक्शन कमीशन जे कानून मूजिबि ॾिनल टाइम खां पोइ आज़ाद उम्मीदवार जे दस्तबरदार थियण करे पोलिंग जो अमल हिन वक़्तु हलंदड़ आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त पोलिंग जो अमल वक़्तु मूजिबि सुबुह जो 9 बजे खां शुरू थियो, जेको शाम जो 5 बजे ताईं जारी रहंदो। पीपल्स पार्टी तरफ़ां पीरा भिटशा सिद गदा हुसैन शाह लतीफ़ी उम्मीदवार आहे, जॾहिं त साम्हूं बीठल आज़ाद उम्मीदवार दर्शन लाल बागड़ी पोलिंग अमल खां 1 ॾींहुं अॻु में पीपल्स पार्टी उम्मीदवार जे हक़ में दस्तबरदार थी चुको आहे, जंहिं बाद हिकु साइड जी इलेक्शन नज़र अची रही आहे। पोलिंग अमल सबबि वोट कास्ट करण जो अमल हिन वक़्तु जारी आहे, मगर मुक़ाबिलो न हुअण करे कास्टिंग जो रेशो तमामु घटि नज़र अची रहियो आहे। जॾहिं त अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त पुलिस तरफ़ां सिक्योरिटी जा इंतज़ाम बि कया विया आहिनि। जी ठीक है, बड़ी मेहरबानी रजब बोज़दार तफ़सील ॾियण लाइ। सिंध जे 14 ज़िलनि में 28 सीटुनि ते नंढी चूंड पोलिंग जो अमल जारी आहे। ख़बर शामिल करे रहिया आहियूं त पोलिंग जो अमल सुबुह 8 वॻे खां शाम 4 वॻे ताईं बिना वक़फ़े जे जारी रहंदो। कराची, हैदराबाद, दादू, जामशोरो, मटियारी, सखर, घोटकी में नंढी चूंड जो अमल जारी आहे।